जो रोड़ी केनाल मां निकिरंदड़ सन माइनर जे आबादगारनि मोगा बंदि थियण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त आबपाशी अमलदारनि रिश्वत न ॾियण ते मोगा बंदि करे छॾिया आहिनि, जंहिं सबबि फसल सुकी रहिया आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे गुलाम मोहम्मद भट्टी। मनड़ो भरसा यूसुफ डारी मोरी रोड़ी केनाल यूसुफ डारी मोरी ते मौजूद आहियूं। यूसुफ डारी मोरी खां जेको सन माइनर निकिरंदड़ आहे उतां जे आबादगारनि जो इरीगेशन जे मुलाज़िमनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे निकिरण उस में धरणो हयो वियो आहे। टायरनि खे बाहियूं ॾेई ट्रैफिक मुअतल थी वई आहे। हाणे अचो त हिननि सां ॻाल्हायूं आबादगारनि सां, त हुननि जो छा चवणु आहे। आबपाशी खातेदार जेका आहिनि पैसनि जे करे जेको आहे इहो नंढे नंढे ज़िमीदारनि सां किसाननि सां इहा हालत कनि पिया था जो पैसनि जे एवज़ जेको आहे उन्हनि जा पाणी बंदि कया था वञनि। मुल्क जा हालात ॾिसो, असां वटि इहो ई मुआशी ज़रियो हिकिड़ो बचो आहे जो पंहिंजे बच्चनि जी गुज़र सफ़र करे सघूं था। उन खे बि जेको आहे तमामु शसीदियत सां जेको आहे इहे हलाइनि पिया था। पंहिंजे हक़ इंसाफ़ जे लाइ धरणो हयो आहे। हिननि ना इंसाफ़ी करे प्लेटूं ऐं जेके बोगा बंदि कया आहिनि। असां हिकिड़ा ग़रीब मिसकिन 3-4 एकड़ ज़मीन आहे उहा बि असांखे छुकाए था ॾियनि। हिकु किरोना जो मसइलो आहे, न को शहर का ग़रीब माण्हू केॾांहुं वञे। 2015 में शाखे जो गेट पको कयो वियो आहे। नाज़रीन, ते अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं त दुनिया जे ॿियनि मुल्कनि जी